सन 481 हिजरी 1088 ईस्वीअ में दोदे सूमरे जे मरण खां पोइ संदसि धीअ तारी सिंध जो राज संभालियो। उन वक़्तु दोदे जो पुटु सिंघार नंढो हो ऐं तारी बेहद मुतहरिक ऐं रियासत जे मामलनि जी समझ रखंदड़ हुई। तंहिं करे अमीरनि ऐं वज़ीरनि तख़्त ते वेहण जी हिमायत कई। तारीअ 10 साल बहितरीन तरीक़े सां राज हलायो ऐं सिंघार जे वॾे थियण ते 1098 ईस्वीअ ते संदसि राज हवाले कयाईं। सिंघार कुल 8 साल हुकूमत करे मरी वियो। तारीख़दाननि जो मञणु आहे त हू रियासती मामलनि में सदाईं पंहिंजी भेण तारीअ जी सलाह ऐं मदद वठंदो रहियो। दौलत अलविया में तारीअ जो नालो ज़ैनब ऐं सिंघार जो नालो शहाबुद्दीन ॼाणायो वियो आहे, जेको ग़लति आहे। सिंध जा इब्तिदाई सूमरा हुकुमरान अरबन नालनि बदिरां रवायती देसी नाला रखंदा हुआ।